यौम आज़ादी पे कश्मीरी अवाम से इज़हार यकजहती के लिए टंडो बागो शहर में रैली। यौम आज़ादी पाकिस्तान के मौके पे पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी की जानिब से कश्मीरी अवाम से इज़हार यकजहती के लिए एक एहतजाजी रैली में पाकिस्तान एक्स सर्विसमैन सोसाइटी के अरकान, शहरियों, सिविल सोसाइटी के अफराद ने बड़ी तादाद में शिरकत की। शुरका ने हाथों में कौमी परचम, कश्मीरियों के हक में बैनर्स उठा रखे थे, जबकि रैली के दौरान कश्मीरी अवाम पे भारतीय मुजालिम के खिलाफ शदीद नारेबाजी की गई। रैली से खिताब करते हुए शरीफ मेमन, एजाज मुख्तार का टंडो बागो, लाल जरवार, मोहम्मद हाशिम समूह, शाहजहान समूह और दीगर मुकर्रीन ने कहा कि कश्मीरी अवाम पे होने वाले मज़ालिम काबिल मज़म्मत हैं और पाकिस्तानी कौम कश्मीरी भाइयों के शाना बशाना खड़े हैं। मुकर्रीन का कहना था कि हमारा जीना मरना कश्मीरी अवाम के साथ है और हम हर सतह पे उनकी इखलाकी, सियासी और सिफारती हिमायत जारी रखेंगे। रैली पुरअमन तौर पर इख्तिताम पजीर हुई और शुरका ने कश्मीरियों से इज़हार यकजहती के अज़म का इयादा किया। रिपोर्ट कर रहे हैं अली गुलाम खोसो, मरकजी मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान, ज़िला बदीन। दुनिया के दी पैगाम दुनिया अगे ही ॾिसे थी। असांजे फील्ड मां उन अगे ही ॾिठो आहे, असांजे पाक फौज के दुनिया अगे ही ॾिठो आहे त उन्हनि जी ताक़त छा आहे, उन्हनि जो ईमान छा आहे, उन्हनि जो जज़्बो छा आहे। पर असीं अॼु असांजे फील्ड मार्शल साहब के इहो वचन था ॾियारियूं, टंडे बागे जी अवाम, टंडे बागे जो ही नंढड़ो ॿारड़ो, टंडे बागे जो ही पोरियत, टंडे बागे जो ही उस्ताद, ही मुलाज़िम, ही मज़दूर, ही हर क़ौम जो, हर मक़्तद फ़िक्र जो माण्हू, ही मुस्लिम, ही हिंदू, इहो मैसेज थो ॾिए, इहो वचन थो करे त साईं असीं तव्हां सां गॾु आहियूं, असीं पाकिस्तान जे ख़ातिर पंहिंजी जान ॾियण लाइ बि तयारु आहियूं। जेको हुकुम हूंदो तव्हां सां गॾु हूंदासीं। दोस्तो, हाणे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे त असांजो हींअर जेको ही मक़सदु प्रोग्राम आहे, इहो 14 अगस्त मार्क आहे हक़ बनियान मरसूस जे हवाले सां आहे। मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके प्रोग्राम थियनि पिया, दोस्तनि खे, ॿारनि खे, सभिनी खे अपील आहे त उनमें भरपूर शिरकत कयो ऐं इंशाअल्लाह असां हिकु न हिकु ॾींहुं इहो कश्मीर ज़रूरु फतेह करे ॾेखारींदासीं। इहो इंशाअल्लाह पाकिस्तान जो हिसो थींदो। जंहिं हिकिड़े दोस्त में चयो त जिस्म आहे, अदा इहो जिस्म रूह जी ॻाल्हि आहे, पर असां अॼु बि चऊं था त इहो कश्मीरी पाकिस्तान आहे, पाकिस्तान में ई आहे ऐं असां जो ई आहे। असां कॾहिं न कॾहिं इहो छीनी वठंदासीं। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज पाइंदाबाद।